अस्सलाम वालेकुम दोस्तों साथियों, उम्मीद त तव्हीं ख़ुशि हूंदो। असां सां गॾु अॼु सईदाबाद जो दोस्त सिंध जो बखर जमाली जो दोस्त सोराब खान जमाली वेठो आहे। सो अॼु सिंध जे दोस्तनि सां कचेरी करण जो मूड थियो हुयो। असां चयो सिंध जे दोस्तनि सां कचेरी कजे, त अॼु सिंध जे दोस्तनि सां कचेरी कबी ऐं सोराब खान जमाली खे पहिरें त असां स्पेन अचण ते भली कार चऊं था। अॼु असां सां गॾु सोराब खान जमाली जेको आहे हींअर मौजूदु आहे ऐं उम्मीद त तव्हीं बि ख़ुशि हूंदो। जेके बि असांखे ॾिसण वारा ॿुधण वारा सिंध जे कुंड कुड़च मां अवां समूरनि दोस्तनि खे असांजो बि स्पेन यूरोप मां सिक भरियो सलाम क़बूल पवे। ऐं सोराब साईं प्रोग्राम जो आगाज़ कयूं था। लाज़मी सिंध में त हींअर राति थी वई हूंदी ऐं सिंध में जेको आहे सो गर्मी बि ॾाढी आहे। असांजो दोस्त असांखे अरशद महमूद ॾिसे पियो। साईं वालेकुम सलाम। रांझन जमाली साहिबु असांखे ॿुधे पियो। साईं रांझन साहिबु तव्हांखे भली कार चवंदा आहिनि स्पेन जे यूरोप जे प्रोग्राम में। सो सोराब साईं शुरूआत था कयूं सिंधड़ीअ खां, लतीफ़ सरकार जी सिंध खां, पर वेठा स्पेन में आहियूं ऐं यूरोप में वेही बि पंहिंजी सिंधड़ी जा गीत पिया ॻायूं। सो दोस्तो असांजे तरफ़ां बि तव्हांखे सभिनी दोस्तनि खे सिक भरियो सलाम क़बूल पवे। सो हिन महिल असांजे प्रोग्राम में केतिरा ई दोस्त जेके आहिनि शामिल थींदा वञनि पिया। जेके दोस्त जिन इलाइक़नि जा हुजनि उहे पंहिंजे इलाइक़नि जो नालो ज़रूरु ॿुधाइनि ऐं प्रोग्राम खे वधि खां वधि शेयर कनि। सो साईं गुजरी जो दोस्त असांजे सांगड़ ज़िले जो अरशद महमूद आहे, खटक ॾिसे पियो। तव्हांजो ॻोठा ई साईं रांझन जमाली साहिबु ॾिसे पियो, बखर जमाली जो। सो इन वाले सां अरशद महमूद असांखे सलाम पियो ॾे। वालेकुम सलाम। उम्मीद त तव्हीं दोस्त बि ख़ुशि हूंदो। ऐं गर्मी जी सूरत हाल त मां सम्झां थो हींअर सिंध में जेको आहे मौसम सोराब साईं गर्मी हूंदी, ज़ाहिर सी ॻाल्हि आहे। हींअर लोड शेडिंग बि घणी आहे। भला हिते कीअं ॾिसी सोराब लोड शेडिंग आहे कोन्हे? सो उम्मीद त साईं तव्हां समूरा दोस्त बि ख़ुशि हूंदो। ऐं सोराब चए थो भाउ हिते लोड शेडिंग कोन्हे ऐं जेको आहे सो लोड शेडिंग जेका हिते ज़ीरो आहे। साईं रांझण जमाली साहिबु तव्हांखे सलाम पियो ॾे। दोस्तो प्रोग्राम खे शेयर बि कंदा अचो त ॿियनि दोस्तनि खे बि मिलायूं सिंध जे। हाणे बखर जमाली हाई सईदाबाद हाल आहे सकरंड सखर लाड़काणो जेको मदबदीन ठठो सांगड़। सो साईं कचेरी जेका आहे असांजी शुरूआत थी चुकी आहे ऐं ॿिया बि सिंध जा इलाही दोस्त असांखे ॿुधनि पिया। अरशद महमूद चए थो गर्मी जाम आहे। हा साईं असां गर्मी जी ॻाल्हि कयूं पिया त वाकई मौसम जेको आहे गर्म आहे हिन महिल। रशीद चांडियो साहिबु असांखे ॿुधे पियो, वॾियूं महिरबानियूं। सजाद अली सुमरो साहिबु मोरो मां। भला मोरे में छा मशहूरु आहे? मोरे जी मां सम्झां थो गर्मी मशहूरु आहे। ठीकु आहे, ॿियो बीह त मिलनि था दादू में। ठीकु आहे, दादू में न बीह। सो चाचो मुश्ताक मरी साहिबु असांखे मीरपुर ख़ासि मां ॾिसे पियो। साईं मीरपुर ख़ासि जा साईं सिंधड़ी जा अंब मशहूरु आहिनि। मीरपुर ख़ासि अंबनि में मशहूरु आहे। सो बशीर बलोच साईं सऊदी अरबिया मां असांखे ॿुधे पियो। बशीर साईं तव्हांखे वॾियूं तव्हां ख़ुशि आमदीद चऊं था पंहिंजे प्रोग्राम में। सो दोस्त प्रोग्राम खे शेयर बि कंदा अचनि त तव्हांखे समूरी सिंध खे मिलायूं। सो मीरपुर ख़ासि जी ॻाल्हि आई त मीरपुर ख़ासि जा अंब पिया यादि कयूं। मई जो महीनो अची वियो आहे। मां सम्झां थो जून जे पहिरें हफ़्ते में अंब लही विया। हींअर बि लही आहे घणो करे, हा न? अंबड़ियुनि जी भला चटणी वटणी भला खाधई न? हा। सो जमा पंहिंजो साईं सोराब साहिबु जेको अंबड़ियुनि जी चटणी बि साईं खाई आयो आहे। साईं अंब जेके आहिनि पंहिंजे सिंध जा मशहूरु आहिनि। साईं अंब पंहिंजे सिंध जा आहिनि। सिंध में अंब जेके आहिनि उहो सिंधड़ी, लंगड़ो, चौसो, अख्तर, छा आहे ॿियो हिकिड़ो रिटोल, अनवर रिटोल, सिंधड़ी, चौसो ऐं देसी, सिरोली। सो अंब बि घणेई आहिनि। कादिर बख़्श साईं असांखे ॿुधे पियो, वॾियूं महिरबानियूं। मुश्ताक मरी साहिबु चाचो असांजो असांखे ॿुधे पियो। चाचो त यूरोप सॼी घुमी वियो आहे। सो राजा सिंधी बि असांखे ॿुधे पियो, नौशरो फिरोज़ मां। साईं वाह साईं वाह। ॿिया बि दोस्त कादिर बख़्श बि ॿुधे पियो। ऐं सो दोस्तो काफ़ी दोस्त चवनि पिया गर्मी वधीक आहे सिंध में ऐं लोड शेडिंग बि आहे। भला हिते सोराब साहिबु हिते भला दोस्तनि खे ॿुधायो लोड शेडिंग आहे या कोन्हे? हा, हिते बिजली जे निज़ाम खे कीअं था ॾिसो? सही आहे, निज़ाम सही आहे। वाह साईं। त साईं सोराब साईं चए थो जेको बिजली जो निज़ाम हिते तमामु ज़बरदस्त आहे। ऐं इमदाद बिरोई साहिबु ॾिसे पियो। वालेकुम सलाम। मुश्ताक मरी साहिबु चए पियो बाबा अंब जून में ईंदा ऐं क्वालिटी सुठी आहे, पोइ तव्हांखे बि यादि कंदासीं। साईं बिस्मिल्लाह आहियूं। अंब साईं असां त पोइ बिल्कुलु ॿधल आहियूं। बिलावल शर असांखे ॿुधे पियो। सो बाबा शरनि जो ऐं बुकटिन जो ॾाढो वठो ठां हुई, पर हाणे अमन थी वियो। अमन थी वियो। असां त बाबा ॿिन्हिनि पासे जेको आहे सुठो किरदारु अदा कयोसीं त बाबा शर बि न विढ़ो, बुकटी बि न विढ़ो। सो बजाए हा जेको लोफर आहे त लोफर आहे, लोफर जो त पासो कॾहिं कोन वठिबो। सो बहरहाल प्रोग्राम खे अॻिते वधायूं था। रशीद चांडियो साहिबु असांखे ॿुधे पियो ऐं ॿिया बि सिंध जे केतिरनि इलाइक़नि जा दोस्त असांखे ॿुधनि पिया। हींअर महिल मीरपुर ख़ासि बखर जमाली ताईं असांजो आवाज़ु वञे पूरे सिंध में। साईं
मुश्ताक मरी साहब चए थो बाक़ाइदा मुंहिंजी दिलि करे थी त तव्हांखे स्पेन सिंधड़ी अंब मोकिलियां। चाचा वॾियूं महिरबानियूं साईं, असां त पंहिंजी सिंधड़ी जा अंब मिस कंदासीं छो त पोएं साल में साईं यादि कयोसीं। सो हिन महिल चाचो साहिबु चए थो तव्हांखे मुश्ताक मरी साहब अंब मोकिलींदासीं साईं, असां त चऊं था सिंधड़ी जा अंब। सो जमाल भुक्टी साईं असांजो दोस्त आहे रुकन बुरड़ा जो, इहो बि ॿुधे पियो। नसीबुल्ला बलोच असांखे ॿुधे पियो, तंगवाणी पुलिस के खिलाफ आवाज़ उठाए सही तरीक़े से काम नहीं कर रहे। सो अदा पुलिस खे बि अलाह हिदायत करे। सो अॻिते वधूं था, रब नवाज़ महर ॿुधे पियो। ऐं साईं हमाद वड़ाइच साहब असांखे कराची मां ॿुधे पियो, असांजो प्यारो भाउ हमाद वड़ाइच साहब। साईं अलाह जो शुक्र आहे, तव्हां बि ठीकु हूंदो हमाद साईं, ख़ुशि हुजो। हमाद वड़ाइच साहब ऐं जमाल भुक्टी बि असांखे ॿुधे पियो कराची मां। अबा जमाल कराची में ख़्यालु कजां, मोबाइल घणा दफ़ा फुर थियनि। राति मूंखे हिकिड़े ॻोठ मां दोस्त फोन कई, चई अबा बड़ी ख़ैर, मुंहिंजो ख़ैर यार आयो घुमण, मोबाइल फुटिजी वियो यार कराची में। पुलिस आईजी खे बि थोरो हिमत करणु खपे त भाउ अवाम खे तहफ़ुज़ ॾे। पर हिते ॾे ख़बर भला मोबाइल फुरिजे थो न? भाई हिते काथे? हा हिते काथे आहे कोन चक्कर। हा इहो चक्कर कोन्हे को साईं। बशीर बलोच साहब तव्हांजी वॾियूं महिरबानियूं। मोहम्मद सिद्दीक़ पमर साहब तव्हांजी वॾियूं महिरबानियूं। बशीर बलोच साहब बि असांखे कंटिन्यू ॿुधे पियो। सो दोस्त जिन इलाइक़नि जा ॿुधनि पिया, पंहिंजो नालो इलाइक़े जो ज़रूरु लिखनि, छो त असांखे समूरो सिंध ॿुधे पियो। स्पेन यूरोप जो ही प्रोग्राम आहे। ऐं बखर जमाली जो असांजो प्यारो दोस्त जेको आहे अतुर जमाली जी अदा रांझण अकेलो चांहि पी आयो अथई। अतुर जमाली जी अकेलो घणा चकर चांहि पी अथई ॻोठ, सही ॿुधायो। सलाह अची आहे न प्यारियूं सलाह हाणे त बाबा सां त हलूं न। बखर जमाली अचो न तव्हांखे दावत आहे ख़ासि। बाबा असां बखर जमाली हलियासीं त पोइ रांझण जे कंदा पवंदासीं अचां पिया हली। सो सरफराज़ सुमरो असांखे ॿुधे पियो। अवेस खान बि असांखे ॿुधे पियो। जमाल भुक्टी कराची जापान लॻो पियो आहे। ख़्यालु कजां कराची में कटरनि जा ढकण बि कोन अथई जमाल भुक्टी। मथां पियो न हुजी किथे ढकण में असां पिया ॻोल्हियूं असां यार जमाल भुक्टी रुकन बुराड़ो करे वियो। सो चलो वॾियूं महिरबानियूं। सो राति सिंध में घणी थी वई आहे पर दोस्त जागनि पिया यार, हा न। सो जावेद अली नूनारी सकरण मां ॿुधे पियो। सकरण जो छा मशहूरु आहे? जीअं सईदाबाद में टोपियूं मशहूरु आहिनि, सकरण में बि माना तव्हांजी बेल्ट में जेको टोपियूं आहिनि तव्हांजे कैमरा टोपियूं कहिड़े कहिड़े इलाइक़नि जी मशहूरु आहिनि? सिंध जूं सकरण बि आहे, बखर जमाली बि आहे, फैज़ाबाद आहे। अच्छा मूंखे कंहिं चयो त टोपियूं जेके आहिनि इहे ठहनि थियूं ॿियनि इलाइक़नि में, पोइ जेको वठी हिते था अचनि, पर कंहिं चवंदा लाखा अलाए लाखा बि आहे। उहो हिते आहिनि। अच्छा सही, इहो इलाइक़ो। सो साईं सोराब साहब चए पियो त जेको आहे बखर जमाली जी टोपियूं मशहूरु आहिनि सईदाबाद जूं। सो जावेद जमाली असांखे ॿुधे पियो। जावेद साईं तव्हांजी वॾियूं महिरबानियूं। लाल खान साईं फौजी मोड़ खां सांगड़क में, इहो बाबा लाल खान तुंहिंजो रोड कोन ठहंदो जमड़ाऊ वारो। सो मोहम्मद सिद्दीक़ पंवर बि ॿुधे पियो, वॾियूं महिरबानियूं। सरफराज़ सुमरो ॿुधे पियो। हाज़ुर अदा अचो तव्हां, वेलकम रांझण बाबा चए थो अचो वेलकम अदा रांझण। चांहि में जान कोन छॾींदासीं, मतां चई त चांहि में जान छॾियूं। चांहि त उहो त हाणे अतुर खां हुई प्यारे छंदो, अतुर खे एॾी तारीफ़ कयूं अतुर हुई प्यारे छंदो, हा न। सो मेहताब डहर बि ॾिसे पियो। ऐं फौजी मोड़ खां लाल खान जेको सो इहे असांखे ॿुधे पियो। अच्छा मीरपुर ख़ासि जा अंब त मशहूरु आहिनि। वरी मीरपुर ख़ासि में हिकिड़ो ॿियो बि आहे, फोटे खान जो हलवो हूंदो आहे, हिकिड़ो साए कलर जो पिस्ता बादाम लॻल अथसि, जीअं सांगड़ जी सिजी मच्छी आहे। ठीकु आहे, असांजे सांगड़ ज़िले में सिजी मच्छी मशहूरु आहे। टंडवादम में वरी जेका सिजी बकर जी रान। सो अहिड़े हवाले सां मुनीर अहमद लुंड साईं ॿुधे पियो। मेहताब हुसैन डहर बि असांखे ॿुधे पियो। सो सिंध जे कुंड कुर्छ जा दोस्त असांखे ॿुधनि पिया। सो मुनीर लुंड साहब मुंहिंजे ख़्यालु आहे जेको दादू ज़िले खां बिलोंग करे थो। मोहम्मद सिद्दीक़ पंवर साहब साईं त असां ॾिसूं पिया साईं मुराद अली शाह जे ॻोठ मां। साईं मुराद अली शाह जे ॻोठ जो सीएम जे ॻोठ जो अदा ॾे ख़बर भला सिद्दीक़ पंवर साहब भला लोड शेटिंग साईं ॻोठ में कमु कराया आहिनि न। मुमताज़ आलम जमाली तलहार बदीन साईं धमाली असांजा दोस्त ॿुधनि पिया। ऐं लाल खान असांखे ॿुधे पियो फौजी मोड़ खां, रोड तव्हां ठहाराइजो अदा। रोड त हाणे पाण MP MLA त न आहियूं, बाक़ी हाणे चवंदासीं सरकार खे। अली बलोच ॿुधे पियो, वॾियूं महिरबानियूं। अदा सोराब जमाली अॼु वॾो ऐलान पियो करे त बांधी वारो जोड़ जेके मक़सदु दौड़ वारा जेके बि जमाली दोस्त आहिनि सभिनी खे मुंहिंजो सिक भरियो सलाम ॾींदो न। बांधी खे दौड़ खे पूरे सिंध खे। पर जमाली कहिड़े कहिड़े इलाइक़नि में? दादू में बांधी आहे, सखर आहे। घणो अक्सरियत किथे आहे जमालियुनि जी? सखर एॾे दादू में। पर यार जमाली पिरीं प्यारा आहिनि, जेके काफ़ी नौकरियुनि में बि आहिनि, पढ़ियल लिखियल बि आहिनि, ऐं हुकूमत में बि आहिनि, पोस्टुनि में बि आहिनि, महिनती बि आहिनि। ऐं मां सम्झा थो अगरि जे जमाली जे कावड़ जी पवन
त मां सम्झां थो पूरो सिंध बंदि करे न छॾियो न सिंध काथे शोकवाड़ी में अदा तव्हां रुगो सकरंड वारा जे बखर जमाली वारा रोड ते अची वियो न, न न। त मां सम्झां थो अधु सिंध हूअं ई बंदि थी वेंदो ईअं न हूंदो आहे। बाक़ी त ॿिया दादू वारा अलॻि आहिनि नहीं न हा न ईअं न हूंदो आहे। हाँ चलो हाँ चलो साईं मेहताब खान डहर भी ॿुधे पियो कादर चांडियो मौलवी खां बात कर रहा हूँ सब मौलवियों को एक जैसा समझ रहा है साईं असां मौलवियुनि खे हिकिड़ी ॻाल्हि तव्हां मौलवियुनि जी कई असां मौलवियुनि खे नथा सभु हिकु जहिड़ो सम्झूं असां बि गुनाहगार आहियूं गुनाहगार इंसान आहे पर असां उहा ॻाल्हि इहा कई हुई त को बि मौलवी भेणा का मेहराब जो तक़दुस हूंदो आहे हिकिड़ो ॾिसो मेंबर रसूल जो तक़दुस हूंदो आहे असां कंहिंजी दिलादारी नथा करणु चाहियूं असांखे उन मौलवी ते गुस्सो कावड़ ज़रूरु आहे छो त यार मेहराब जो तक़दुस मेंबर रसूल जो तक़दुस का शइ हूंदी आहे ॾिसो असां सभिनी मौलवियुनि खे हिकु जहिड़ो कोन था चऊं न को चयो आहे कॾहिं असां बि गुनाहगार आहियूं थी सघे थो हुन मौलवी खां असां वधीक गुनाहगार हुजूं बिल्कुलु हा पर असां इहो पंहिंजो ज़िक्र कयो हो त वॾा मेहराब जो तक़दुस आहे मेहराब मस्जिद इन जो तक़दुस आहे सो बहरहाल मां तव्हांजो नथो कंहिंजी दिलादारी करणु चाहियां पर इहो मस्जिद जो तक़दुस हिकिड़ो वॾी शइ हूंदो आहे साईं हुर आशिक राजड़ ॿुधे अछड़ो थर खां अछड़ो थर खे बा मटन वारो फ़क़ीर मां घुमियो ई आहियां बा मटन वारो फ़क़ीर अथई खिपरे वेंदासीं न अच्छा सांगड़ खां हिकिड़ो रोड वञे थो विचो सांगड़ खां चोटियारी खां वरी विचो रोड थो वञे बाबा गाॾी हुजे का गाॾी वॾी आहे, सठी सही। गाॾी बाक़ी हाणे विंदे का हलकड़ी जीप ते त पोइ बाबा रुगो जीप जूं रड़ियूं हूंदियूं साईं अछड़ो थर रब नवाज़ महर साईं ॾहरकी जो दोस्त ॿुधे पियो अलाह जो शुक्र आहे असां वटि अमन अमान आहे राजा फारम ॾहरकी मां मेहताब हुसैन ॾहर साईं तव्हांजी वॾियूं महिरबानियूं अहमद दीन साईं वॾियूं महिरबानियूं अलाह पाक अव्हांखे बि ख़ुशि रखे लाल खान बि चांडियो असांखे ॿुधे पियो साईं हाज़िर साईं रोड जे लाइ अपील कंदासीं सो सिंध जो असीं तक़रीबन हींअर सिंध जे हर इलाइक़े जो कराची खां वठी कश्मीर ताईं ॾहरकी जा बि दोस्त असांखे ॿुधनि पिया सौरभ साईं हा, बिल्कुलु। या दोस्तनि जी मोहबत आहे यार सिंध जी ही हिकिड़ी ॻाल्हि भली आहे सिंध में महिमान नवाज़ी इहो आहे ऐं सिंध में हींअर जेको मौजूदा सिस्टम जेको आहे ख़राबु थियो आहे त उहो वॾेरा शाही भोतारनि जे करे थियो आहे भोतार जेको आहिनि क्राइम जराइम खे सपोर्ट था कनि पोइ उन में जराइम वधे थो पुलिस जेको आहे मजबूर आहे SHO लिस्टूं ठहनि थियूं उहे वॾी शयूं आहिनि पोइ ख़ैर इन में कोन था वञूं बहरहाल मेहराण बलोच असांखे ॿुधे पियो साईं तव्हांजी वॾियूं महिरबानियूं प्रोग्राम खे साईं शेयर कंदा अचो समूरी सिंध असांखे ॿुधे पई वाह साईं वाह लाड़काणे खां कश्मीर कंदकोट जेकमाबाद समूरा दोस्त ॿुधनि पिया साईं असां वटि अञा जेको आहे राति कोन थी आहे शाम जो टाइम आहे अदा रजब अली भोजदार साहब असां वटि शाम जो टाइम आहे उमीद त तव्हीं बि ख़ुशि हूंदो सिंध जा काफ़ी दोस्त ॿुधनि पिया सोराब साहब भला ॾियो हाल वाल भला सिंध में कहिड़ा कहिड़ा ज़िला घुमिया आहियो सॼो सिंध में हा मतिलबु कहिड़ी तव्हांखे सिंध जो कहिड़ो सुठो घणो इलाइक़ो वणियो मूंखे सखर हैदराबाद सखर हा कराची कराची सो मेहरान बलोच साहब तव्हांजी वॾियूं महिरबानियूं इन महिल सिंध जे कुंड कुर्छ जा दोस्त काफ़ी दोस्त असांजे जे प्रोग्राम में शामिल थी विया आहिनि शौकत जमाली साहब असांखे बखर जमाली मां ॿुधे पियो अलाह वधायो अंसारी ॿुधे पियो दुबई मां साईं दोस्तनि जूं महिरबानियूं जेके दुबई जा दोस्त साईं असांखे ॿुधनि पिया तव्हांजी साईं वॾियूं महिरबानियूं दुनिया में ॿुधनि भाई हा साईं पूरी दुनिया मां दुनिया में पूरो हबीबुल्ला जलबाणी दौड़ खां अदा दौड़ में असां ॿुधो आहे तितर मशहूर आहिनि तितर हा, तितर कारा तितर कारा। खपनि था पिड़ियुनि में ऐं मूं हिकिड़े दोस्त अच्छा ॿकरियूं बि जो दौड़ जो मूंखे कंहिं दोस्त पंजाब मां चयो ॿकरियूं दौड़ जूं मशहूर आहिनि वॾनि कननि वारियूं यानी बिल्कुलु हा सो वाह साईं वाह सिंध जा समूरा दोस्त सिंध जी सिक पूरी थी वई ईअं पियो लॻे त जीअं सिंध पिया घुमूं यूरोप में वेही बि सिंध पिया घुमूं सोराब साईं ईअं त सिंध वेठा आहियो सिंध में वेठा आहियूं वेठा आहियूं न सभु दोस्त ॾिसनि पिया न इहे सो तव्हां दोस्तनि जी वॾियूं महिरबानियूं प्रोग्राम खे साईं शेयर कंदा अचो ताकी समूरी सिंध खे मिलायूं हुर आशिक अली अदा अचो चकर त मटन वारी ते हलूं अदा आशिक राजड़ इंशाल्लाह आयासीं त मटन वारी ते ज़रूरु जेको हाज़िरी ॾिबी ऐं असांजे तरफ़ां वञो त मटन वारी ते हाज़िरी ॾिजो साईं मोहम्मद उमर लुंड दादू मां खान मोहम्मद कीरियो साईं असांजो पिनी प्यारो झोल जो दोस्त मां तव्हांजो सिंध माणे सॼी असां वटि लही वई आहे साईं मैदान में अली बलोच साहिबु शिकारपुर मां साईं ऐं शिकारपुर जो हिकिड़ो दीवान जो कुल्फो मशहूरु आहे ॿियो आहे मोला चाचे मोला बशारो अचार आचार बिल्कुलु शिकारपुर से अचार में मशहूर आहे आचार आचार में दीवान जो कुल्फो अथव घंटे घर वटि हा, चौक चौक आहे आहे, चौक में। हा शिकारपुर विया हूंदो विच ज़बरदस्त शिकारपुर जी गर्मी बि मशहूर आहे हा, गर्मी बि ॾाढी पवे थी उतर वारे पट्टी में पट्टी में। सो साईं जुनेद अहमद असांखे ॿुधे पियो गड़ी यासीन ज़िला शिकारपुर खां साईं शिकारपुर जा दोस्त साईं हाणे अचनि पिया मां सम्झां थो समूरी सिंध लही आई आहे इम्तियाज़ अली चांडियो असांखे ॿुधे पियो हैदराबाद मां सो तव्हांजी वॾियूं महिरबानियूं
ॿिया बि दोस्त सिंध जा लही आया आहिनि कुंड कुड़छ जा, तव्हां समूरनि दोस्तनि जूं महिरबानियूं। हुर आशिक़ अली राजड़ साहिबु तव्हांजूं महिरबानियूं। असां टंडो अलिहार खां ॿुधे पियो साईं। अच्छा, टंडो अलिहार बि साईं अंबर में मशहूरु आहे। टंडो अलिहार जी जेका ज़मीन आहे, बनियूं आहिनि जेके ज़रई, इहे मां सम्झां थो त बनियूं अहिड़ियूं आहिनि जेके मां मिनी पंजाब, माना ज़मीनूं तमामु ज़रख़ेज़ आहिनि। टंडो अलिहार असां कॾहिं बि तव्हां मटंदा हुआसीं त असांखे ईअं लॻंदो त जीअं असां हिकिड़ो पंजाब जेके टुकड़े मां पिया वञूं, एॾियूं सुठियूं ज़मीनूं ऐं तमामु ज़मीनूं भलियूं आहिनि। सिंध जे काफ़ी इलाइक़नि खां इन असांजे इन टंडो अलिहार जी ज़मीनूं भलियूं आहिनि। इंजीनियर अकबर महर साहिबु असांखे ॿुधे पियो। सो अकबर महर साहिबु असांखे ॿुधे पियो साईं। अकबर महर साहिब खे असां भलीकार था चऊं साईं, तव्हांजूं वॾियूं महिरबानियूं। अकबर महर साहिबु साईं। पुनवा किल मां दोस्त ॿुधे पियो अब्दुल करीम महर साईं, तव्हांजूं वॾियूं महिरबानियूं। वॾा अब्दुल करीम महर साहिबु, तव्हांजूं वॾियूं महिरबानियूं। ऐं ॿिया बि साईं, मोहम्मद जान महर दुबई मां साईं। वाह 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 साईं। दुबई जा दोस्त बि असांजे हिन प्रोग्राम में लही आया आहिनि। दोस्त प्रोग्राम खे शेयर कंदा वञो त अञा बि प्रोग्राम जो दाइरो वसी कयूं त ॿियनि दोस्तनि खे बि प्रोग्राम में मिलायूं। सो तव्हां समूरनि दोस्तनि जूं कुंड कुड़छ जे दोस्तनि जूं शामिल थियण जूं प्रोग्राम में वॾियूं महिरबानियूं। असां सां गॾु सोराब भाउ मौजूदु आहे। सर आप कब आओगे पाकिस्तान? साईं पाकिस्तान ईंदासीं त बाक़ाइदा ईंदासीं साईं, ॻाए वॼाए ऐलान करे ईंदा। हा साईं, ऐलान करे ईंदासीं। पंहिंजी धरती आहे साईं, धरती मां ते साईं ऐलान करे अचिबो। सो ॿिया बि दोस्त ॿुधनि पिया, वॾियूं महिरबानियूं। जलाल ख़ान शर ॿुधे पियो, अज़ीम रुंजो ॿुधे पियो ऐं मथे साल वेंदे न पाकिस्तान इंशाअल्लाह साईं। अलाह ताला उम्मीद आहे मथे उम्मीद साईं इंशाअल्लाह। तयारी आहे वो भी बस आसरो रब में। तयारी आहे। हा साईं, आसरो रब में। सो साईं असांखे ढोलण ख़ान जमाली ॿुधे पियो, लालण जमाली ॿुधे पियो, सदाम महर ॿुधे पियो, वॾियूं महिरबानियूं। सदाम साईं घोटकी मां ॿुधे पियो साईं। घोटकी जा साईं पेड़ा मशहूरु आहिनि। घोटकी जा साईं पेड़ा मशहूरु आहिनि। खाधा आहिनि असां पेड़ा घोटकी जा। ऐं जेको सो ओबाड़े मां बि दोस्त ॿुधनि पिया। असांजी रोंती कचे मां बि दोस्त हिकिड़ो ॿुधे पियो साईं। अबा रोंती कचो पाण अची हाणे सम्झ माना पूरो सिंध पाण खे ॿुधे पियो। सदाम महर साहिबु तव्हांजी महिरबानी। इम्तियाज़ अली चांडियो साहिबु साईं, तव्हांखे भलीकार चऊं था। जेके बि सिंध जे इलाइक़नि जा दोस्त असांजे प्रोग्राम में शामिल थिया आहिनि, पंहिंजो ज़रूरु नालो लिखनि, कमेंट में शेयर कनि ऐं तव्हां समूरनि दोस्तनि खे प्रोग्राम में भलीकार चऊं था। असां सां गॾु असांजो प्री प्यारो भाउ सोराब जमाली सईदाबाद बखर जमाली जेको हाला में मशहूरु आहे। हाला जी ज़मीनूं भलियूं आहिनि साईं, हाला जी। सो लतीफ़ सरकार जी नगरी जो आहे साईं, माना सम्झो लतीफ़ सरकार जी नगरी जो आहे साईं, भिटशाह जो, भिटशाह लतीफ़ सरकार जी नगरी। ऐं हाला वरी मशहूरु आहे। हाला वरी अजरक में सिंधी टोपी, आकाशी जो कमु, खटूं। सो वाह साईं वाह। हुंडी जो कमु घणो आहे। हा साईं, हुंडी जो कमु मशहूरु आहे। उमर आदिल असांखे ॿुधे पियो साईं, तव्हांजी वॾियूं महिरबानियूं। अब्दुल करीम महर साईं, अचो त मुंहिंजी चांहि ज़रूरु पीजो साईं। हाज़ुर साईं, तव्हांखे भलीकार चऊं था अब्दुल करीम महर साहिबु। त मां सम्झां थो सिंध जे हर कुंड कुड़छ जो दोस्त असांजे प्रोग्राम में अची चुको आहे। सो समूरनि दोस्तनि जा थोराइता आहियूं। इहे कचेरियूं, इहे मोहबतुनि जा मेला पिया हलंदा। प्रोग्राम खे वधि खां वधि शेयर कंदा त ॿियनि दोस्तनि खे मिलायूं। अवां समूरनि दोस्तनि जूं वॾियूं महिरबानियूं। अदा उत्तर खे लाज़मी यादि कजो। अवेस ख़ान साईं, तव्हांजूं वॾियूं महिरबानियूं, बिल्कुलु यादि कबो। सो प्रोग्राम खे वधि खां वधि शेयर कंदा। असांजे प्रोग्राम खे जेको ॾिसण लाइ जेको लाइक कमेंट कंदा। भाई जी असांखे ॿुधे पियो, भाई जी मेरे भाई ठीक हो, वालेकुम सलाम भाई, आपको याद कर रहे थे, आप ने हमें याद कर लिया आज, तो व्हाट्सएप पे मैसेज कीजिएगा, आपसे गुफ्तगू होगी। आपका बहुत शुक्रिया। जेके बि सिंध जे इलाइक़नि जा दोस्त ॿुधनि पिया, ॾिसनि पिया, सोराब जमाली जी तरफ़ां, मुंहिंजे तरफ़ां, इमरान लांडरे तरफ़ां तव्हांखे सभिनी दोस्तनि खे हिकु दफ़ो ॿीहर सिक भरियो सलाम। प्रोग्राम खे वधि खां वधि शेयर कंदा, असांजे पेज खे लाइक कंदा, सपोर्ट कंदा ऐं अञा असांजो आवाज़ु दोस्तनि ताईं पुॼाईंदा। जीए सिंध, जीए पाकिस्तान।